अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, खंडियारो शहर के हिंदू मसण में हिंदू बिरादरी पारा होली फेस्टिवल मुनक़द किया वियो, जंहिंमें ठारू शाह जे मक्खी भगवान दास, मेरापुर जे मक्खी मुनवर लाल ऐं भुअर जे मक्खी विकी कुमार तरफां मुनक़द करायल होली फेस्टिवल में नौजवान छोकरिन ऐं छोकरन झूमी नची खूब मज़ो माणियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफरी मूजिब उन मौके ते राजस्थानी वेश पहिरियल नौजवान ऐं नारी डांस करे खूब दाद हासिल कयो, जॾहिं त मुख़्तलिफ़ गाननि ते झूमियूं हणी खूब मज़ो माणियो। हिक नारी पारां मटको मथे ते रखी डांस करे खूब दाद हासिल कयो, जॾहिं त जादूगर पारां जादू जा करतब ॾेखारे माण्हुनि खे अचरज में छॾियो। जीवनदास, सतमदास, जयकुमार ऐं ॿियनि जो चवणु हो त होलीअ जो ॾियारो असां लाइ ख़ुशियुनि जो ॾियारो आहे, जेको असां जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। सिंधवासियुनि जे लाइ ख्वाबनि जी तकमील। हैदराबाद, कासमाबाद, नसीमनगर चौक पर सां सूमरा वॉलपेपर पीवीसी पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे, त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां, जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे खूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूमरो, मोबाइल नंबर 03333 707 886। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।